शफात रहमत मां असांखे भी हिस्सो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कुरान मां सूरत निसा जी एक आयत सगोरी तवां जे सामू तिलावत कई आहे। इन आयत करीमा में अल्लाह इंसान जात सा मुखातिब कैसा न ॻाल्हाइण जो शायद रोज़ो रखे आया आहियो। हाशिम ॻोठ वारा ज़बान वाला आदमी अथव या मूंगा आहियो जी? मूंखे लॻे नथो त तव्हां वटि ज़बान आहे। चओ सुभान अल्लाह। न सलात था पढ़ो न सुभान अल्लाह था चओ। मुकाम में वेठो आहियां सुभान अल्लाह। ऐं जॾहिं तव्हां सिक मां सुभान अल्लाह चओ था रब जन्नत में हिकिड़ो तव्हांजे लाइ वण थो पोखे। भलो घोड़ो ड्रोड़े उन वण जी छांव न खुटंदी। हिकिड़ो भेरो सुभान अल्लाह चवण जे एवज़ सुभान अल्लाह। हाणे जे 100 भेरा सुभान अल्लाह सॼे जलसे में चओ अल्लाह करे चओ जी। 100 भेरा सुभान अल्लाह चओ 100 वण जन्नत में मिलनि तव्हांजा। ऐं हिकिड़ो वण एॾो वॾो हुजे जो टे ॾींहं घोड़ो भलो ड्रोड़े त छांव न खुटे। हाशिम ॻोठ वारा केॾा वॾा जन्नत जा बाग़ ठही ईंदा। चओ सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। हजरत मंसूर बिन अम्मार हिकिड़ो अल्लाह जो सालियो बानो थी गुज़रियो आहे। वफ़ात करे रहियो के ॾिठुस त जन्नत में घुमंदो थो। पुछा कीअं कर ख़बर जन्नत में बाग़न में जी ॻाल्हि आहे। मीलाद जी महफ़िल में हुजा मूं चयो दुरूद पढ़ो पो हड़ड़ी दुरूद पढ़ियो। हिकिड़ो माण्हू हुयो जेको वॾे आवाज़ सां वॾी मोहब्बत ऐं ज़ौक़ मां दुरूद पियो पढ़े। उन जे रीस ते सारी महफ़िल वारा दुरूद पढ़ण लॻनि पिया। पोइ रब उन खे बि बख़्शो मूंखे बि बख़्शो ऐं सारे जलसे वारनि खे रब बख़्शे छॾियो। उहे चवनि पिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। महबूब जे मिलाद जो महीनो आहे। बिनी जहान के सरदार जे आमद जो महीनो आहे। लजपाल नबी जे मिलाद जी सुहिणी महफ़िल आहे। जसू जे उन्हनि खे जनी महफ़िल सजाई आहे। हिन मजलिस जे मेज़बाननि खे मुबारक छोड़िया ॻोठ वारनि खे मुबारक छोड़िया पर वॾी मुबारक तव्हां खे जेके विखू खणी मिलाद में आया आहियो। ही जेके विखू खणी आया आहियो न इन विख जे एवज़ अल्लाह तव्हां खे साल जे इबादत जो अजर तव्हांजे दफ़्तर में लिखंदो। आऊं नथो चवां मदीने वारे मीर फरमायो मन हदर फी मजालिस ज़िक्री कतबल्लाहु लहू बिकुल्ल कदमिन इबादतु सना। ज़िक्र मुस्तफा हुजे या ज़िक्र खुदा जी मजलिस हुजे जेको कदम खणी विखू भरे ईंदो आहे उन खे विख जे बदले में साल जे इबादत जो अजर मिलंदो। हाणे घणियूं विखूं थींदियूं
जी पंजे घर रखाइन जलसे से विखू गण जाए जेतिरियूं विखू ओतरन सालन जे इबादत जो सवाब वो मिलाद में अचण वारा सौदो सस्तो आया मांगो चौ सल्लल्लाहु अलैहि या अजम बस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रब जो फरमाना या अय्युहन्नास ए इंसानो रुगे मोमिनन के रब जो सदुनाए मुसलमानन के सदुनाए सब इंसान जात के रब जो सदुआ ओभर वाला ओलह वाला उत्तर वाला दक्षिण वाला अरब वाला अजम वाला हर इंसान सा रब जो खिताब मालिक तो फरमाया अय्युहन्नास ए इंसानो कद जाकुमुर रसूल तहकीक तमाम वटे रसूल अची वियो हिक रसूल माने अल्लाह वटा अची वियो बिल हक मिर रब्बिकुम तवांजे पालनहार वटा तवांजे परवरदिगार वटा तवांजे रब वटा ओ रसूल तवां वटायो जेको हक को खणी आयो हक वारो हक बुधाइण आयो हक सेखारण आयो हक ते हलाइण आयो वड़े हाशिम ॻोठ वारा खुदा खुश कंदो लगे तो चेहरा है जागो था अन्या मोहब्बत सचो सुभान अल्लाह ये छटींदो सा मां कोन जैसे सुजाग न कया तवा के चौ सल्लल्लाहु अलैहि या अय्युहन्नास ए इंसानो कद जाकुमुर रसूल बिल हक मिर रब्बिकुम तहकीक तवांजे रब वटा हिक रसूल हक को खणी आयो फआमिनू खैरल लकुम पो उनते ईमान आयो उन नबी जो चयो वञो उन जी फरमाबरदारी कयो खैरल लकुम तवांजे ला खैरा तवांजे ला भलाईया तवांजी कामयाबिया तवांजी कामरानिया जो नबी मां रब तवांजे मोकलियो तवांजे मथा हक वा उन जो चयो वञो उन नबी जी फरमाबरदारी कयो जेको हक तवाने खणी आयो उन हक के मञो उन हक वारे रस्ते ते हलो अगर तवा उन हक वारे रस्ते ते हलो खैरल लकुम तवांजे ला खैर तवांजे ला चंगाई तवांजे ला भलाई इन में आ व इन तकफुरू पर जेकरे तवा इनकार कंदो तवा मुझे नबी जो चयो न मञंदो ताबेदारी न कंदो फरमाबरदारी न कंदो फ इन लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द तपो ज़मीन न आसमान जी बादशाही रब जिया हाकिम मा अल्लाह होया हुकूमत मु रब जिया मुझे नबी जो चयो मञो था त भलाई तव जे न मञंदो मुखे का परवाह नहीं मां बादशाह होया आसमान जो मां बादशाह होया ज़मीन जो मुखे तवांजे फरमाबरदार थियण या न थियण जी का परवाह काने जे फरमाबरदार थींदो तव्हां जो फ़ाइदो नबी जी गुलामी कंदो तव्हां जो नफ़ो जे नाफरमानी कंदो नुक़सान तव्हां जो घाटो तव्हां जो जे मञंदो त फ़ाइदो तव्हां जो
पुटता का गाल समझी ले ले समझी कुरान देखो फरमाए तो ता समझो ले ले समझो जे न समझो आज तो मते गणे भला जे समझो आज तो मते गणे अगते रब तो फरमाए वकान अल्लाह अलीमन हकीमा ऐ अल्लाह हर शे जो इल्म रखण वारो आ तवाजा प्रकार तवाजा अतवार तवाजी उठणी बेड़ी रातियों नीलिया रब जे इल्म में अल्लाह का निकल लायो रब का कुछ लायो रब जाने तो केड़ा केड़ा मुझे नबी दा फरमान बरदार था केड़ा केड़ा नबी दा फरमान था ओ बिठा अल्लाह तो फरमाए वकान अल्लाह अलीमन हकीमा अल्लाह इल्म रखण वारो भी आए अल्लाह हिकमत वारो भी आए इन आयत जो मकसद ही हुआ ते इंसानो तवा वट मुजो रसूल हक खणी आयो तवा जे मथा फरज़ाते ने नबी जो चयो मञो इन जी फरमा बरदारी कयो इन जो इत्तबा ताबेदारी कयो जे ताबेदारी कंदो तवा जे ला खैर तवा जे ला भलाई भला जे ताबेदारी न कंदो मां अल्लाह ज़मीन और आसमान जो मालिक है मुखे तवा जी नाफरमानी दी का जरूरत ना है परवाह ना है तवा जेकर फरमा बरदारी मुझे नबी कंदो त तवा जो फायदो आ नाफरमानी कंदो तवा जो नुकसान आ हाशिम गोठ वारा हाने तवा बुधायो मदीने वाले वीर जा फरमा बरदार थींदो या फरमा जेके फरमा बरदार थींदो जे तो मदे गणो हां सोने नबी जो चयो मञंदो न सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाया अय्युन्नास कद जाकुमुर रसूल ए इंसानो अमट मुझो रसूल आयो आ मुझो हबीब अमट आयो आ मुझो नबी अमट आयो आ मदीने वाले जो अचण सोने नबी जो अचण रहमत जो पेकर बन दिया हुआ तवा गरीबन जो गमख्वार बन दिया हुआ मिस्कीनन जो मददगार बन दिया हुआ अमांजे ला रहमत जी छपर में शाम बन दिया हुआ अल्लाह के तरफा आया हुआ सुभान अल्लाह तवा वटे अज को मेहमान आयो मिसाल आत खान आया या को पीर आयो को आलिम इज्जत कंदो न खुशामदीद चवंदो या न मरहबा चवंदो या न ॾियो ख़बर अज जे करे तवा वटे मिलाद जी महफिल में को आयो मेहमान अचे तान के मरहबा चवंदो या न खुशामदीद चवंदो या न अल्लाह फरमाए तो इंसानो मुरब बटा मुझो हबीब अमा वटायो पुडियो खबर मुस्तफा जे अचण ते खुशी थींदी या न थींदी मदीने वारो वीर आयो कद जाकुमुर रसूल तहकीक तमा वट रसूल अची वियो आ पोजो मिलाद मल्हाए जो आ न इहो त मुस्तफा जे अचण जी खुशी चो मिलाद चाहे मदीने वाले साईं जे अचण जी तव्हां खुश थियायो खास के लिए आयो या जो क्या आयो जी मिक्स आयो अल्लाह कंदो बेड़ा सदिन जा पार अची आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सदिन जा पार मुस्तफा जे अचण ते रबीउल अव्वल महीनो ईंदो आ न मोहन संदो कर माण्हुनि जा सुभान मोमिनन जा मोह गुलाब जहिड़ा मुनाफिकन जा मोह जुलाब जहिड़ा सुभान अल्लाह हिकड़ा खुशीअ में ठरंदा वतन हिकड़ा परंदा वतन
सुभान अल्लाह रोकन था मिलाद न मलायो छलन था मिलाद न मलायो किथे लिखला अरे हलिया तो के कुरान मोहते घुमाया कुरान तो फरमाए या अय्युहन नास ए इंसानो कद जाअकुमुर रसूल तहकीक तवावट रसूल अची वियो सुभान अल्लाह यो तो मिलाद है हुजूर जे अचण जो ज़िक्र बीजा जे रब फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सुभान अल्लाह तहकीक तवावट अल्लाह वडा नूर आयो सुभान अल्लाह यो अल्लाह जो हबीब जो अचण यो ही मिलाद हां मिलाद वा महबूब जो मिलाद वा महबूब जो मिलाद वा महबूब जो मिलाद वा सुभान अल्लाह मिलाद या महबूब जो मिलाद छलेण वारा या जली सुभान अल्लाह सुभान अल्लाह जली माना सड़ी यार केड़ी बोली गालाया जो जोख्या समझो तो जली माना सड़ी पच्ची बरी जेके मुनाफिक वे चलदा मिलाद दियूं पत्तियूं बारे बिजलियूं बारे पंज घर ते चरागा कर रंग बिरंगी मिर्च बारे हुनके मिर्च लगंदा सुभान अल्लाह सुन्नी दे घर ते मिर्च परदा हुनके वरी मिर्च लगंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुन्नी घर ते झंडो लगाए डंडे दे अंदर झंडो हे डंडो झंडो हुनके वरी डंडो ई तो समझो दादा ओ मिठा मिलाद वा महबूब जो मिलाद वा झलण वारा व्या जली मिलाद जिंदाबाद मिलाद जिंदाबाद मिलाद वा महबूब जो मिलाद महबूब जो मिलाद मिलाद में बानी कई आजाद हुई सुभान अल्लाह सही बुखारी में हदीसा अबू लहब चाचो मदीने वाले साईं जो उन्हें बानी हुई बांती हुई गुलाम हुई ट्रोड़ी आई अबू जहल के चई तुझे भाई जो अब्दुल्ला के घर में चंद्र जेड़ो सोनो बच्चो मोहम्मद आया सुभान अल्लाह अबू लहब हुजूर जे विलादत जी खुशखबरी बुधी आंगुर जो इशारो करे सुबह बाबानी के तो आजाद हुआ सुभान अल्लाह मुस्तफा जे विलादत जे खुशी में बानी के आजाद कई हणे हर सूमर जी रात उन्हें जे आंगुर मां नूर निकरंदो आ अबू लहब जो कब्र जो अजाब खजी विंदो आ सुभान अल्लाह जान जी पाए का छोटकारो हर सूमर ते मिलंदो आ अरे अबू जहला काफरा जे सिठ में मुज़म्मत में पूरी कुरान जी सूरत लखिया उन अबू जहल मुस्तफा जे अचण जी खुशी में बानी के आजाद कयो आ हर सूमर ते उन सा मेहरबानी थे पर जोखो जेको मुस्तफा जो आशिक सुभान अल्लाह हाशिम गोठ वारो जेको मदीने वाले साईं जो आशिक दीवानो आ वो जे मिलाद जी खुशी मलाए सच बुधा इने के फायदो मिलंदो या न
बिल्कुल मिलन इन्हें के नफो लो या भूले बचा मिलाद में बानी कई आजाद हुई बाह का सुमर सजो थी दो आजाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद 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 महबूब जो मिलाद झलने वाला ब्या चली झलने वाला ब्या चली मिलाद जिंदाबाद मिलाद जिंदाबाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद आमना जी जल जो घर नूर सा पुर नूर जो सुभान अल्लाह आमना जी जल सदो घर नूर सा पुर नूर जो हाय हाय अमामिना शांति फरमाए जय मल मोहम्मद मीर दी आमद पई छे त मुंजो सारो घर खुशबूदार थी वियो सुभान अल्लाह एड़ो तनूर निकतो जो मुंजो घर रोशन थी वियो मक्के जा दर दीवारियूं गस गिटियूं रोशन थी वियो पर ओभर का ओलह ताईं हर पासे नूर ही नूर सुभान अल्लाह आमना जी जल जो घर नूर सा पुर नूर जो हर तरफ सुरहान सा हर तरफ सुरहान सा थीयो अंगड़ो आबाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद 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 महबूब जो मिलाद मिलाद जिंदाबाद मिलाद जिंदाबाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद वण सुका साथिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह चमनता मिलाद छोटा मलायो के मलायो पुत्र मिलाद मलायण की शुरुआत अल्लाह पाण कई सुभान अल्लाह रूई ज़मीन ते सीरत हलबी वाले लिखियो आहे इमाम जलालुद्दीन सुयूती ख़साइस कुबरा में लिखियो रूई ज़मीन ते पूरी ज़मीन के रब सरसब्ज आबाद करे छडियो सुभान अल्लाह वैरान पट आबाद थी विया जिया वसाए तुजो मलीर आबाद थी दो सरसब्जी सावल मदिया रुके मलीर न पर पूरी धरती के रब करीम मुस्तफा जे विलादत वाले साल आबाद करे छडियो सारी दुनिया में जेके वण सुकल हुया वे वण सावा थी विया वकानत तिलक सनतुल लती हुमिल फीहा बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकाल लहसनत सनतुल फतह वल इब्तिहा सुभान अल्लाह ओ साल जे साल में मुस्तफा जी विलादत थी ना पूरो साल खुशनवारो साल थी वियो आबादी वारो साल थी वियो खुशहाली वारो साल थी वियो खुशन ऐं मुसरतुन वारो साल थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन रात रब ऐलान कयो त चोप गम ज़दा उन जा गम लाहे तो चचा जो परेशान ना उनकी परेशानी लाहे तो चचा जेके पुटराणो औलाद नाहे उनके पुटराणो औलाद थोड़ा पूरो साल औरत उनके देखे बाहर जान उनके पुत्र ही सुभान अल्लाह
जो क्या अज का पाटड़ो भत्त जो में राइंदो मिलाद जे खुशी में लड्डू में राइंदो पेड़ा में राइंदो मुस्तफा जे मिलाद जे खुशी में चुले में पूंजू में राइंदो अल्लाह मुस्तफा जे मिलाद जे खुशी में पुट रही पुट रवे सुभान अल्लाह वरी मुल्लो लो जो मिलाद के मलायो हां कुरान पढ़े तो हदीस पढ़े तो पर समझे कौन सुभान अल्लाह मिठा इन साल कदम बगन कुरैश कान कबल ज़ालिक फी जुतबिन वदीकिन अज़ीमिन कुरैश तंग दस्ती में हुआ मीह न उठा हुआ मानू परेशान हुआ माल परेशान हुआ जीत जानवर परेशान हुआ पर मदीने वालो आयो सारे दुनिया में खुशहाली थी वही सुभान अल्लाह हर पासे सावक ऐं आबादी थी वही व हमलतिल अशजार हड़ई वण अण मुदायता मेवा झले बीठा सुभान अल्लाह डाढ़ू की मुद्दत है पर डाढ़ू बीठा है अंबन की मौसम है पर अंब बीठा है सुभान अल्लाह मुस्तफा जे विलादत वाले साल में हर वण अण मुदायता मेवा झले बीठो व अताहु रगद मिन कुल्ल जानिबिन फी तिलक सना वो पूरो साल जो साल मानू खुशहाल थिया गम लहिया दुख लहिया परेशानियों लहियूं पूरो साल अल्लाह ताला धरती वारन के खुशियों सुभान अल्लाह अया पूछे तो मिलाद के मलायो सुभान अल्लाह वरी के तो मिलाद जो नातू छोटा पढ़ो ये नात खाना नातू पे पढ़ियो ना जब ये मिलाद की नातें पढ़ते हैं तो मोमिनों के दिल कलेजे ठंडे होते हैं सुभान अल्लाह और वो पूछते हैं ये नातें पढ़ते हो क्यों नातें पढ़ते हो किसने नातें पढ़ी हैं आइए बताऊं कि सबसे पहले मिलाद की नात किसने पढ़ी सुभान अल्लाह सुनोगे तवज्जो फरमाओगे हजरत अब्दुल मुत्तलिब दादा जान है मेरे आका के वो फरमाते हैं वो 12 रबीउल अव्वल की रात थी मैं बैतुल्लाह का तवाफ कर रहा था तवाफ करते करते अचानक मेरे कानों में कोई आवाज पड़ी बड़ी मीठी आवाज बड़ी सुरीली आवाज बड़ी तरन्नुम और तखन्नुम वाली आवाज मेरे कानों में पड़ी वो आवाज आ रही थी वुलिदल मुस्तफल मुख्तार सुभान अल्लाह मोहम्मद मुख्तार की विलादत हुई है सुभान अल्लाह विलादत मोहम्मद मुख्तार की विलादत हुई है अल्लज़ी तहलकु बियदिहिल कुफ़ार जिसके हाथों से काफिर कत्ल किए जाएंगे ईमान का बोल बाला होगा वो मोहम्मद अरबी उनकी विलादत हो चुकी है सुभान अल्लाह जनाब अब्दुल मुत्तलिब फरमाते हैं मैं इधर देख रहा हूं ये कराची की नात खान नहीं है सुभान अल्लाह ये बादरी वाले नात खान नहीं है ये कहां से नात कौन नात पढ़ रहा है जनाब अब्दुल मुत्तलिब फरमाते काबे के दीवारों से आवाज आ रही है कि वुलिदल मुस्तफा सुभान अल्लाह लगता है ये काबा भी नात खान है मेरे सुभान अल्लाह बोलो काबा भी जो मिलाद नहीं मानते ना जो मिलाद की नात नहीं पढ़ते ना उनको बोलो इस काबे की तरफ मुंह करके नमाज न पढ़े कोई अपना और किबला बनाए कोई और काबा बनाए अरे ये काबा तो मुस्तफा का मिलाद है सुभान अल्लाह हे मक्के वालों काबा मुझे दिल पर नबी जो मिलाद पढ़े सुभान अल्लाह हुजूर जी दरबार लगी भैया सीरत शादी वाले ने क्यों हुआ हुजूर जी दरबार बिनी जहान में सरदार बैठो हुआ हुजूर जो चाचू हजरत अब्दुल मुत्तलिब आयो या रसूल अल्लाह मोकल दींदो मामा जी नात पढ़ा कौन कहता है हुजूर के चचा जान या रसूल अल्लाह आप मुझे इजाजत दें ताकि मैं आपके मिलाद की नात पढ़ूं
तो आका ने ये नहीं फरमाया कि चाचा नाते क्यों पढ़ते हो, जाओ कुरान पढ़ो अजर और सवाब मिलेगा, नात क्यों पढ़ते हो? नहीं, मेरे आका ने फरमाया कुल ला युफ्दिदुल्लाह फाक, चाचा जान मेरी नात पढ़िए सूरत कभी तब्दील नहीं होगी। सुभान अल्लाह। अब हुजूर जलवा कर रहे हैं, हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब नात पढ़ रहे हैं, वो नात जरा सुनिए। सुभान अल्लाह। हजरत अब्बास नात पढ़ते अंत लम्मा वुलिदता अशरकतिल अर्द वदात बिनूरिकल उफूक। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह, जब आपकी विलादत हुई तो आपके नूर से जमीन रोशन हो गई, आसमान के किनारे रोशन हो गए। सुभान अल्लाह। किससे? आपके नूर से। या रसूल अल्लाह, हमारे नूर से जमीन रोशन, आसमान रोशन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत अब्बास मदीने वाले मीर दी नात पढ़ी, सोने नबी पाण बुद्धि ऐ दुआ दिनी। सुभान अल्लाह। हां मालूम जो तो मिलाद जी नात पढ़न बिदत ना है, तो ताज जी सुन्नत। सुभान अल्लाह। मिलाद बुद्धन बिदत ना है, खुद मदीने वाले मीर जी सुन्नत। जवाब दो, सुन्नत चाहे सुन्नत। सुभान अल्लाह। हिकड़ी हदीस मुझे याद थी जी। सुभान अल्लाह। तवज्जो फरमायो मार्स के अल्लाह। हुजूर जी उम्र मुबारक 6 साल या 5 साल हुई। हुजूर जी बचपन जो जमाना हो, मक्के में बारिश न पई, मक्के वाला परेशान थी विया, मक्के वाला बैतुल्लाह में उनका 360 बुत रखा हुआ, इलात, मन्नात, उज़्ज़ा, ये बुतन जा नाला हुआ। पो मक्के वाला आया, उन्हें बुतन के मथो पे टेके ने सजदा पिया करन, पिया बदर संगे मींह कपे, सजो मींह रड़िया पर मींह दी घणी न पई। बुतन के सजो पंजे चूरन माबूदन के देखे काबे में रखे वेठा, सजो ॾींहुं सजो मींह न पियो। हाणे उन्हनि में मक्के वारनि में हिकिड़ो दाना माण्हू हुयो, उन्हें चयो त बुतन खे छाजे लाथा सॼो वञो, अबू तालिब खे चओ पंहिंजे भाइटे मुहम्मद खे खणी अचे। सुभान अल्लाह। मुहम्मद मुस्तफा जो वसीलो वठी अल्लाह दुआ गुरु मीं। सुभान अल्लाह। जनाबे अबू तालिब के चो, उन्हें हुजूर जी उम्र 5 साल या 6 साल हुई, चाचो हो साईं अबू तालिब ने जे घर में रहंदा हुआ। मक्के वारा जदे बुतन मायूस थिया, मींह न उठो, आया जनाबे अबू तालिब के चयो, अबू तालिब पंहिंजे भाइटे मुहम्मद करीम खे वठी अचो, असां उन्हे जे वसीले सां दुआ घुरंदासीं। सुभान अल्लाह। अबू तालिब चयो, हींअर काढ़ो आ गर्मिया मंझंदि, हींअर मां पंहिंजे भाइटे खे न खणंदुसि, ॾींहुं ढले शाम थिए पोइ मां पंहिंजे भाइटे मुहम्मद खे वठी। सुभान अल्लाह। पूरे मक्के दा सरदार अमीर ताजर तवंगर हड़ई गद हुया, शाम थिया, अबू तालिब मदीने वाले मीर के पंजे झोली में खयो। सुभान अल्लाह। वाह अबू तालिब तुंजा बख्त तुंजा भाग, मुझे लजपाल नबी के झोली में खणी मस्जिदुल हराम में आयो आ, बैतुल्लाह शरीफ वट पहुतो आ, ऐं हुजूर जन के सोने नबी दी पुठी मुबारक बैतुल्लाह के दीवार सां मिलाए, पुठी मुबारक हेठों कच्छुन खां वठी पुठी मुबारक बैतुल्लाह सां लगाए, ऐं जनाबे अबू तालिब तो जे मालिक
तो के वास्तो थई मोहम्मद दे चेहरे जो संगे मींहुं खपे सुभान अल्लाह या अल्लाह मोहम्मद मुस्तफा दे मुखड़े दे सदके असां के मींहुं खपे जेडी मल अबू तालिब हुजूर दे चेहरे जो वसीलो वठी दुआ घुरिया आसमान ते झुंड हुयो ककर हुया बादल हुया पर अचानक बादल अची विया वड फुड़ा मींहुं वसण शुरू थी विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर दे वसीले सा पाक मुखड़े जो वसीलो वठण सा मिठा मींहुं वसण शुरू थी वियो उहे माण्हू जेके बीठा हुया न हिकड़ो बेड़ो न बचो जे कपड़ा मींहुं जे पानी में पुसी न विया सुभान अल्लाह मिलाद वा महबूब जो मिलाद वा छलण वाला विया चली मिलाद जिंदाबाद मिलाद या महबूब जो मिलाद या महबूब जो मिलाद सोने नबी दे अचण दी खुशी मनाए जी भला अधु माण्हू हथ दा खणो अल्लाह चौड़ाई मल्हाईंदा भला ॿियो कुझु न आहे न घर में मानी त ठाहींदा रोज़ हिकड़े ॾींहुं चओ त अॼो को नंगर मदीने वारे जे मीलाद जो सुभान अल्लाह घर में जेको नंगर ठाहियो था बच्चा ॿार खाओ था न हिकड़े ॾींहुं नियत कयो अॼो को नंगर मुस्तफा जे मीलाद जो पाण खाओ बच्चन खे खारायो त तव्हांजो नालो मीलाद में लिखी सुभान अल्लाह हां हजरत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह हर साल मदीने वाले साईं में मिलाद मनाईंदो हिकड़े साल तंगदस्ती थी घर में कुछ न हुयो भुगणा वठी बेराई सुभान अल्लाह छा भुगणा बेराई हाणे सोचे जे मुंजा भुगणा ने कबूल पिया ले न पिया हर साल देख बुलाईंदो आया हे भुगणा मिलाद में बेराया दम इए सोचे पियो सुतो अख लगिया मदीने वाले जो दीदार सुभान अल्लाह से सोने नबी दी कचरिया ऐ मुस्तफा जे अॻियां उहा भुगणन वाली ॻंढ रखी सुभान अल्लाह साईं फरमाईंदा बच्चा अब्दुल रहीम गम न कर तुझे मिलाद वाला भुगणा में पहुंची जा सा कबूल करे सुभान अल्लाह हां ओ मिठा जो क्या हुंदो सदाई सुख्या सोने नबी जो मिलाद मल्हायो हुजूर जे अचण जो खुशू मल्हायो दिल पर नबी जा सा मोहब्बत रखो वरी मदीने वाले मीर दी गुलामी फरमा बरदारी सुभान अल्लाह सोने नबी जा फरमा बरदार बणजी वञो हुकुम हबीब जो मिले उन जे मथा अमल करे ॾेखारियो जो त आशिक सच्चो उहो आहे जेको मुस्तफा जो फरमा बेशक सुभान अल्लाह इहो आशिका जो चेसी मां आया जो आशिक बाकी चयो न वञे हिकड़ो माण्हू जो मूंखे चए दिल पर से मां मुरीद आहियां मां चयो बाबा पुट पाणी जो गिलास त चेसी हथ पंजाब थी पाण जो भरे छा चयो मुरीद सचो या कूड़ो जी यार मुर्शिद पाणी जो गिलास घुरियो आ पाणी न भरे हे केड़ो मुरीद आहे असी चंदा आशिक रसूल आहियूं हुजूर सां मोहब्बत ऐं महबूब फरमाईंदा पंज वक्त नमाज पढ़ो नमाज नथो पढ़ी साईं फरमाईंदा था मस्जिद जी आबाद कयो जेको मस्जिद दे विख तो भणे न या अहमद बशर المشائين بالظلم المساجد بالنور التام يوم القيامه اے मुंहिंजा महबूब जेके रात जे ऊंदाहिन में मस्जिद दे विखूं खणन था उन्हनि खे मुबारक दे क़यामत जे ॾींहुं जा चेहरा चोली जे चंड वांगुरु रोशन सुभान अल्लाह साईं फरमाईंदा शराब जे वे झोलो वञो शराब न पियो हराम छो शराब हराम हिकड़ो ककतरो शराब जो पेट में विझे हिकड़ो फुड़ो शराब जो पेट में विझे 70,000 मलाइकन के लानत फिटकार साईं फरमाईंदा शराब पीण वारे ते लानत शराब प्यारण वारे ते लानत शराब खपाइण वारे ते लानत
शराब ठाहिण वारे ते लानत आहे, शराब जो व्यापार करण वारे ते लानत आहे। ये हड़े गुनाह में बराबर जा शरीक आहे। अल्लाह मुस्तफा सोने जो आशिक आई ये बुरी आदतों छड़, ये बुरी गालियां छड़, सिगरेट नोशी न कर, वयो हरमु अलैहिमुल खबाइस, मुझो नबी खबीस शयूं तवां ते हराम करण आयो आ। बदुखान खबीसुन, दूहो खबीस शय आ। हजरत मखदूम मोहम्मद आशिक ठठड़ी सोने ने कयो आ त दूहो पीण खबीस आ, यो हराम आ। दूहो पीण चो हराम आ, दूहो पीण हराम आ, दूहो पीण हराम आ। भला ये बीड़ी चाहे, सिगरेट, चिल्लम, हुक्को, सुल्फी, ये दूहो है ना, ये दूहो पीण हराम आ। मोहम्मद आशिक ठठड़ी मुकम्मल किताब लिखियो आ दूहे पीण जे खिलाफ। हिकड़ी रिवायत आ उलमा चवा ज़ईफ आ, कन चवा मौजू आ, पर किताबन में मौजूद आ। हदीस जा लफ्ज़ है मन शरब दुखान फकअन्नमा यशरब दमुल अंबिया, जेको दूहो तो पिए सो ॼण नबीयन जो रत तो पिए, पैगंबरन जो खून तो पिए, जेको दूहो तो पिए। मूंखे ॿुधायो ने दूहे पीअण मां फ़ाइदो तव्हांखे कहिड़ो मिलियो? को फ़ाइदो मिलियो जो ॿुधायो त मां पीअण शुरू कयां? को फायदो कोने। मिठा या बुरी आदत आ, सिगरेट नोशी न पियो न कयो, मिठा यो शराब नोशी न कयो। भला जेकॾहिं आदत अथव न, फोटा इलाज खणी अचो फ़कीर तव्हांखे पढ़ी ॾींदी। भली कहिड़ो बि पुराणो मवाली हूंदो, इंशाअल्लाह फोटा ॿ टे खाए अलाह कंदो ये आदत निकिरी। सुभान अल्लाह। समझो था, ये बुरी आदतों छॾियो, मस्जिद के आबाद कयो, अल्लाह जो जिक्र कयो, न्याणी न वेहारियो, न्याणी बालग थिए न वेहारा जायज़ नाहे। सुठो घर, सुठो वर, सुठो रिश्तो ॾिसी उनखे परणायो। न्याणी खपायो न, पैसनि ते न्याणी विकणण हराम आ। हलाल रोज़ी खाओ, बच्चन के हलाल खारायो। साईं फरमाइनि था घर के बदर हुजन, हिकड़े दर मां हराम जो रुपयो ईंदो आ, ॿिए दर मां बरकत ऐं खैर मोकिलाए वेंदो। जिस घर में हराम का एक दिरहम आता है, उस घर से खैर और बरकत निकल जाती है। मेरे दोस्तों, हलाल खाएं, बच्चों को हलाल खिलाएं, पंजे घर में हलाल खाओ, पंजे बच्चन के हलाल खारायो। ये मुस्तफा के आशिकन जो रस्ता। जे नबी जो मिलाद मल्हायो था, जे सोने नबी जे अचण जा जश्न में खुशू मल्हायो था, जे महबूब जे अचण जो मिलाद जो महफिलूं मल्हायो था, घरनि खे सजायो था, उन महबूब जो चयो मञो, फर्मा बरदारी कयो। खुदा जो कसम, जेको मदीने वाले जी फर्मा बरदारी कंदो आ न, वो जन्नत जो हक़दार बणजी। सुभान अल्लाह। ॿुधायो महबूब जी फर्मा बरदारी कबी इंशाअल्लाह। अल्लाह करीम असां सभिनी खे अमल जी तौफीक ॾींदो। सोने नबी जे मिलाद मल्हाइण जी, सोने नबी जे सुन्नतुनि जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाईंदो। वमा अलैया इल्लल बलाग। मरहूम मोहसिन जोखियो उन जे ईसाले सवाब जे लाइ हिकु भेरो सूरत फातिहा पढ़ो त मरहूम मोहसिन जोखियो जे रूह खे ईसाले सवाब कंदा। इन जो सवाब मुझे हवाले कयो, दुआ करूं। اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين। मालिक करीम मरहूम मगफूर मोहसिन जोखियो जे कब्र खे जन्नत जो बागीचो अल्लाह आमीन। उन जे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। उन जा दर्जात बुलंद कर। या अल्लाह उन खे मदीने वाले मीर जी कचहरी नसीब कजो। आमीन।
असां जंजा अज़ीज़ करीम फौत थी विया उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर अल्लाह मरहूम जी वालिदा खे सब्र जी तौफ़ीक़ ॾे अल्लाह मुंहिंजा मौला उन्हनि जे पोयनि खे सब्र जी तौफ़ीक़ ॾे ए मुंहिंजा करीम रब जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे अल्लाह मुंहिंजा मौला हिन ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा जन ही महफ़िल सजाई आहे उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ी में माल में बरकतूं नाज़िल फरमा मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब अल्लाह इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सह्बिहि अजमाइन।